प्रियालो छंछर ऐं आचरवारी रात जो प्रियालो पुलिस जी मुबैना तौर प्रियालो जे मढ़ई वारे इलाके में रज़ा मोहम्मद बंगवार जे घर ते चढ़ाई करे पुलिस एहलकारनि पारां घर में मौजूद पीरसन रज़ा मोहम्मद बंगवार खे तशद्दुद जो निशानो बणाइण ते खेसि बचाइण लाइ आयल संदसि ॻोरहारी धी लतीफ़ ज़ार अली बख्श बंगवार ऐं ॿियनि औरतुनि खे पुलिस वहशाणे तशद्दुद जो निशानो बनायो, जंहिं सबबि औरत जो हमल ज़ाया थी वियो। उन सिलसिले में तशद्दुद जो सबबि हमल ज़ाया थियल औरत जे वारसनि संदसि भाउ सलीम अहमद बंगवार, मुड़ुसु अली बख्श बंगवार, नज़ीरा ख़ातून ऐं ॿियनि ॿाड़े जो लाश खणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त हलंदड़ महीने जी 6 तारीख़ ते पुलिस असांजे नींगर अहमद बंगवार के बिना जवाज़ घरां खंबे गुम करे 1 लख रुपया रिश्वत तलब कई। असां पंहिंजे मौसूम नींगर जी आज़ादी लाइ कोर्ट में पटिशन दाख़िल कराइण ते एसएचओ प्रियालो मछर जी अचर वारी रात जो देर सां एसएचओ प्रियालो इमरान भयो, एएसआई अनवर चांग, जमादार नज़ीर सोलंगी ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि बिना जवाज़ असांजे घर ते चढ़ाई करे असांजे घर में मौजूद पीरसन रज़ा मोहम्मद खे तशद्दुद जो निशानो बणायो। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां एसएचओ प्रियालो ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि जी गिरफ़्तारी जी घुर कंदे संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ जी घुर कई आहे। मॉल जाओ अथसि, ही ॿार आहे, तव्हां ॾिसी सघो था। उनजे पेट में धक लॻण जे सबबु ही ॿार मॉल जाओ अथसि। ही मुंहिंजी भेण हिन महिल सीरियस पई आहे।